लगे तो असां उनखे स्टेज ते मतिलबु कीअं घुरायूं. सो सर वन मैन आहे, लव यू सर. ऐं अकेडमी आहे, यूनिवर्सिटी आहे, पाण इट सेल्फ हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, लविंग पर्सनली आहे. तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो. Thank you very much, Emarati Sindhi Forum. It's indeed a privilege, an honor, and a great and unique opportunity to be here to attend this and to address this august gathering. Thank you, Dr. Abdullah Sahab. Humbled and honored to have you here. अवां सभिनी खे ॾिसी बेइंतहा ख़ुशी. सिंधी ॿोली ऐं सिंधी ॿोलीअ जा आशिक़, सिंधी ॿोलीअ सां प्यारु कंदड़, सिंधी ॿोलीअ लाइ गॾु थींदड़, दुनिया जा उहे समूरा सिंधी नॉर्थ अमेरिका, कैनेडा, अमेरिका खां वठी जापान ताईं, ओसाका ताईं, क्योटो ताईं, बेजिंग खां वठी रोम, फ्लोरेंस ऐं वेनिस ऐं फ्रैंकफर्ट जर्मनी ताईं, दुबई, अजमान, शारजा ऐं अबूधाबी खां वठी ह्यूस्टन ताईं, लंडन ताईं, एबरडीन ताईं, ग्लास्को ताईं, जेके बि सिंधी आहिनि, तव्हां मां हर उहो सिंधी जेको मुल्क खां ॿाहिरि वञण खां पोइ सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ नथो जीए, जंहिंजी ज़िंदगीअ जो रुॻो मक़सदु इहो कोन्हे त आऊं सुखियो हुजां, पर जंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु आहे त जंहिं मुल्क में रहां, अमेरिका में रहनि, यूके में रहनि या UAE में, दे शुड बी लॉयल, दे शुड बी कमिटेड, दे शुड बी वेल विशर, and they should be law-abiding citizen of that country. उन सां गॾु उहे पंहिंजे वतन सां, आउं लफ़्ज़ यूज़ कहिड़ो पियो कयां, वतन. सिंध रुॻो सूबो न आहे, सिंध को टुकड़ो न आहे, सिंध हज़ारे सालनि खां हिकिड़ो वतन, हिकिड़ी देश, हिकिड़ी रियासत, हिकिड़ो ईमान जो हिसो, हिकिड़ी जोग्राफिकल एंटिटी ऐं हक़ीक़त आहे. तंहिंजे करे ॿाहिरि वञणु ऐं ॿाहिरि वञी पंहिंजे वतन सां वफ़ादार रहणु ऐं पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे मिटनि माइटनि सां, पंहिंजे ॻोठ सां, पंहिंजे बर्थ प्लेस सां, पंहिंजे उन घिटी, उन पाड़े, उन ॻोठ, उन वेढ़े, उन राज ऐं भाग सां वफ़ादार रहणु ऐं उन सां ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं तोड़ निभाइणु ऐं उन जी बहितरी लाइ जाखोड़ करणु, उहो आहे हक़ीक़ी सिंधी. ऐं जेके ईअं आहिनि उन्हनि खे शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में आउं भेटा ॾियणु चाहींदुसि उन्हनि सभिनी खे, तव्हांखे, त असीं निंड जा नेण आहियूं पिरीं. तव्हीं सभु असीं निंड जा नेण आहियूं पिरीं, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर. सवें चंड साथी कतिन जा सवें काफ़िला रह गुज़र में, सफ़र में सवें काइनातूं, न आगाज़ जिन जो न अंजाम जिन जो, ज़मा ऐं मकां खां मुसलसिल निजातूं, अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं. जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं, सवें साज़ जे लाइ नवां राज़ आणियूं, सवें चंड चाहियूं, सितारा तिगायूं. जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं, सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं, सवें चंड चाहियूं, सितारा तिगायूं. उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं. असीं जाग जा भाग आहियूं पिरीं, असीं निंड जा नेण आहियूं पिरीं. तव्हीं सभु निंड जा नेण आहियो. सवेल जेको नंढड़ा ॿार आया
ऐं पोइ अली गुल आयो, जेका टीम आहे हिनखे मुबारकबाद थो ॾियां, हेॾा सारा आर्टिस्ट ऐं मुबारक ॾींदुसि फहद शेख खे, नियाज़ खोसे खे, वहाब महर खे, सदन टीम खे। हेतिरा सारा माण्हू गॾु कयूं, उन्हनि हिकिड़ो परफॉर्म कयो। उन्हनि हिकिड़ा जुमिला चया त सिंधी वञे पई ऐं तबाह थी वई। उर्दू जो शेर आहे कि हम हैं नादान मगर इतने भी नादान नहीं। त असीं विखिरियल आहियूं, विछड़ियल आहियूं, पुठिते आहियूं, पर ॿेली एॾा चट बि कोन आहियूं जॾहिं सम्झो था, एॾा बर्बाद बि कोन आहियूं, एॾा उजड़ियल बि कोन आहियूं, एॾा अकेला ऐं वेचारा बि कोन आहियूं, एॾा टुटल ऐं टुकड़ा थियल बि कोन आहियूं जो रोई पिचका करे पार विझूं त अदा वियासीं हलिया। असीं 8 करोड़ सिंधी आहियूं। 8 करोड़ यूरोप जा वॾा वॾा मुल्क बि कोन आहिनि। 8 करोड़ ऐं उन्हनि 8 करोड़ सिंधियुनि लाइ, उन्हनि सिंधियुनि लाइ सिंधी रुगो ॿोली कान्हे, सिंधी हिकिड़ी इबादत आहे। सिंधी माण्हुनि जा सॼे पाकिस्तान में डज़न खां वधीक सिंधी अख़बारूं आहिनि। सिंधी छा आहिनि? सिंधी तबाह ऐं बर्बाद आहिनि, कुझु बि कोन्हे। डज़न खां वधीक सिंधी अख़बारूं आहिनि, 6 खां वधीक सिंधी टेलीविज़न चैनल्स आहिनि। सिंधी ज़बान आहे जंहिंजे शाह लतीफ़ लाइ डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प लिखियो, जर्मन स्कॉलर डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प, त लतीफ़ जहिड़ो शाइर रूह ज़मीन ते शायदि न हुजे। जंहिं लाइ H.T. सोरली लिखियो, ब्रिटिश स्कॉलर, त लतीफ़ साईं। जंहिं लाइ एन मैरी शिमिल लिखियो त लतीफ़ जी ज़बान दुनिया जे अज़ीम ज़बानुनि मां हिकिड़ी आहे। उन लतीफ़ जा पोइ लॻायो शाह लतीफ़। उहो कलंदर लाल शहबाज़ तव्हां वटि सेवण में वेठो आहे, जंहिं लाइ इंडियन आइडॉल में, जंहिं लाइ प्रोग्राम्स में हिकिड़ी स्टेज ते आबदा परवीन ऐं आशा भोसले ऐं रूना लेलावी जॾहिं ॻाइनि थियूं, छा थियूं चवनि? सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज़ कलंदर। उहा आहे सिंध जंहिंजी ॿोली सॼी दुनिया में गूंजे थी, जंहिंजो हो जमालो सॼी दुनिया खे रक़्स कराए थो। एॾा वेचारा बि कोन आहियूं। हो जमालो जॾहिं गूंजे त सॼी दुनिया रक़्स थी करे। जंहिंजी अजरक, कहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन वटि अजरक, ही जीअं अरब असांजा भाउर वेठा आहिनि, इन्हनि जी सकाफ़त, इन्हनि जो लिबास, इन्हनि जी प्राइड आहे। दे फील प्राइड इन देयर अटायर, इन देयर ड्रेस। ईअं सिंधियुनि खे फ़ख़ुरु आहे पंहिंजी अजरक ते, पंहिंजी टोपीअ ते, पंहिंजे पटके ते, पंहिंजे सकाफ़त ते, पंहिंजे कल्चर ते। कहिड़ा माण्हू ईअं फ़ख़ुरु कंदा आहिनि? कहिड़ा माण्हू ईअं फ़ख़ुरु कंदा आहिनि? ऐं जॾहिं मोर थो टिले जी ज़रीना जो गूंजे थो, ऐं जॾहिं आबदा परवीन जो घुम चरखड़ा साईं आदा, तॾहिं कटण वाली जीवे गूंजे, ऐं जॾहिं माही यार दी घड़ोली गूंजे, ऐं जॾहिं अमर जलील ऐं नूरुल हुदा शाह ऐं कादिर जुनेजा जा ड्रामा हलनि, जंगल, दीवारें, कारवान, राणीअ जी कहाणी, आईनो, ऐं जॾहिं सिंध जा स्कॉलर ऐं अदीब अचनि, नसीम खरल जूं कहाणियूं हुजनि, शाह लतीफ़ हुजे, शेख अयाज़ हुजे, सुंदरी उत्तम चंदाणी हुजे, हिन आशा साहिबा जी अमड़, ए.जे. उत्तम हुजे, कीरत बाबाणी हुजे, गोबिंद माली हुजे, बुख इश्क ऐं अदब जो ख़ालिक मोहन कल्पना हुजे, भगवंती नावाणी हुजे, कमला केसवाणी हुजे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं उस्ताद जुमन हुजनि। सेके वेचारणा आहिनि सिंधी, उन्हनि खे घुमाए लाहींदो, सिंधी हलिया वेंदा। तव्हांजा बाबा बि कोशिशि कंदे कंदे तबाह थी वेंदा। सिंधियुनि जा ॻाठ ऊचा हूंदा, सिंधियुनि जा पेर संदन ज़मीन में कुतल हूंदा। कंस्पिरेसीज़ कंदो, डिवाइड एंड रूल जी पॉलिसीज़ ते हलंदो, कोन कामयाबु थींदो, न फबंदो। इन करे जो असां में इतिहाद आहे। वॾनि इशूज़ ते, नंढनि इशूनि ते विरायल आहियूं, नंढनि इशूज़ ते असीं विरायल आहियूं। वॾनि इशूज़ ते असां में इतिहाद आहे। वॾनि इशूज़ में असीं गॾियल आहियूं। असीं हिकिड़ी आवाज़, हिकिड़ी मुठ, हिकिड़ी तस्बीह आहियूं। तंहिंजे करे ही जेके सिंधी आहिनि, एॾा कमज़ोर न आहिनि, एॾा अकेला न आहिनि जेतिरा तव्हां ही न जेका सॼी दुनिया पेश थी करे, एतिरा पेश थींदड़ अकेला कोन आहियूं। ऐं सम्झाइणु चाहियां थो तव्हांखे, ॿुधाइणु चाहियां थो त मसइला आहिनि, परेशानियूं आहिनि, चैलेंजिस आहिनि, पर चैलेंज त हूंदा आहिनि न। पोइ चैलेंजनि सां विड़बो आहे। चैलेंजनि साम्हूं हथियार थोरी बिठा कबा आहिनि। चैलेंजनि जे साम्हूं गोॾा थोरी खोड़बा आहिनि। गोॾा कोन खोड़बा आहिनि। असांखे पक आहे, इफ विंटर कम्स कैन स्प्रिंग बी फार बिहाइंड। जेकॾहिं
सियारो अची वियो आहे त उन खां पोइ बहार आहे, जेकॾहिं राति आहे त उन खां पोइ पिरह फुटी आहे, उन खां पोइ बाख आहे, उन खां पोइ सुबुह आहे। राति थोरी डिघी आहे पर इहा राति नेठि खुटंदी। अजनबी आओ, शेख अयाज़ आहे, अजनबी आओ घड़ी आओ, ॿ टे पल्ला राति। अजनबी आओ घड़ी आओ, ॿ टे पल्ला राति। आए घंघोर घरा वारी रात, आए घंघोर घटा वारी रात। हर तरफ तेज हवा ऐं बरसात, न जियापो न जियापे जी बात। मौत हर चीज कई आहे मात। पर हिते ॾिस त ॼिभीअ जे ॼिभ ते कोई आवाज़ पियो वाका करे। कहिड़ा थी न मायूस कॾहिं प्यारा, सुबुह थींदो त नयूं नूर जूं नहरूं फुटंदियूं। आस में जान कंदी उस पैदा, ही फुटल पेर वरी पंधु कंदा। ही तव्हांजा फुटल ऐं लिफूं थियल ऐं हली हली महिनतूं करे सीरूं थियल पंध ऐं पेर, ही फुटल पेर वरी पंधु कंदा, तुंहिंजो सौगंध कंदा। मां चवां थो त वरी ही फुटल पेर वरी पंधु कंदा, तुंहिंजो सौगंध कंदा। ही टुटल हथ हणी हंधि कंदा। मां चवां थो त वरी वक़्तु ईंदो त वरी चिकना चूर कूड़ जो कंध कंदा। तव्हीं कूड़ जे कंध खे चिकना चूर कंदो, वक़्तु ईंदो तव्हीं हिननि खे शिकस्त ॾींदो। पर उन लाइ पंहिंजी ज़मीन सां जुड़ियल हुअणु ज़रूरी आहे। पंहिंजी ज़मीन में पाड़ूं खोड़े बीठल हुअणु ज़रूरी आहे। सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम जीअंदी जे तव्हीं सिंध सां जुड़ियल हूंदो, जे तव्हांजा पेर ज़मीन में खुतल हूंदा। ही तव्हांजा ॿार, किन माइटनि जा ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि, छो त उहे माइट चवनि था दे आर इंडिफरेंट। उहे चवनि था कहिड़ी ज़रूरत आहे सिंधी ॻाल्हाइण जी। लंडन में वेठा आहियूं, वाई शुड दे स्पीक इन सिंधी, देयर इज़ नो नीड। तव्हां हिननि अरबनि खां पुछी ॾिसो हिननि खे केॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं ही पंहिंजी मादरी ज़बान में ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां जर्मननि खां सिखो, जॾहिं उहे जर्मन लैंग्वेज में ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि खे केॾो सुकून फील थींदो आहे। तव्हां पुछो उन्हनि इटालियंस खां जॾहिं उहे ॻाल्हाइनि था, तव्हां पुछो उन्हनि चाइनीज़ खां जॾहिं उहे पंहिंजी मदर टंग में ॻाल्हाइनि था, तव्हां पुछो उन्हनि पंजाबी ऐं पश्तून भाउरनि खां, उन्हनि सभिनी दुनिया जे क़ौमुनि खां, उन्हनि मराठनि खां, उन्हनि तामिलनि खां, उन्हनि मलयालम खां, उन्हनि तेलुगुस खां, जॾहिं उहे पंहिंजी इंडिया जी इंडस्ट्री में एतिरा हिंदी मूवीज़ जा आशिक़ कोन्हनि जेतिरा साउथ इंडियन मूवीज़ जा आहिनि। हू पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कनि था। साउथ इंडियन मूवीज़ लाइ उन्हनि जा माण्हू सिकंदा आहिनि, कतारूं लॻाए नई फिल्म जो इंतज़ारु कंदा आहिनि। तव्हां सिंधियुनि खे पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम सां ईअं जोड़णो पवंदो, ईअं पंहिंजो तल्लुक़ ठाहिणो पवंदो त हा हा ही असांजी ॿोली आहे। ऐं पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइणो पवंदो त तव्हीं मनी प्लांट थी वेंदव। मनी प्लांट ॾिठो अथव? मनी प्लांट हिकिड़े पाणीअ जे बोतल में रखियल हिकिड़ी वल हूंदी आहे, उन जूं पाड़ूं कोन हूंदियूं आहिनि, उहा बोतल में रखी हूंदी आहे। उन में उहा फ्रेग्रेंस कोन हूंदी आहे, उहा ख़ुशबू कोन हूंदी आहे। उन में ख़ुशबू ऐं मज़ो न हूंदो आहे, बसि हिकिड़ी डेकोरेशन पीस हूंदो आहे। लतीफ़ साईं चयो आहे त धुरियां ई धार, धुर खां कटिजी वेंदव। अदियूं मुंहिंजूं वेठियूं आहिनि, उन्हनि खे थो चवां तव्हीं ज़िमेदार आहियो, यू आर सोलली रिस्पॉन्सिबल पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ाइण लाइ। तव्हांजा घर वारा, तव्हांजा भाउर, तव्हांजा पुट नौकरियुनि ते आहिनि, कारोबारनि में आहिनि। तव्हां मां जेके अदियूं हाउस होल्ड लेडीज़ आहिनि, तव्हीं घरनि में वेठियो हुयो, तव्हीं पंहिंजे ॿारनि सां जॾहिं सिंधीअ में नथियूं ॻाल्हायो त तॾहिं ॿिज छटियो थियूं त उहे ॿार तव्हां खां डिस्कनेक्ट थी वञनि। लतीफ़ साईं चयो आहे त धुरियां ई धार जे वढे वण छिटा कया। उहे वण जेके काठियूं कटिजी वियूं, उहे धुर खां अलॻि थी वियूं, उहे न बचियूं। ही रोस्टम रखियो आहे, हिन सोफ़ा में काठियूं आहिनि, इहे काठियूं कॾहिं वण जो हिसो हुयूं। ही वुडन पैनल आहे, ही वुड कॾहिं कंहिं वण जो हिसो हो, हाणे कटिजी चुको आहे। लतीफ़ साईं चए थो धुरियां ई धार, धुर खां धार थी विया। केरु? जे वढे वण छिड़ा कया, जुदा कया। जेके वण खां काठियूं धार थी वियूं, उन्हनि सम्झो त असीं थर में हुआसीं, वण मां टुटासीं, वण त हुई सुकी चुको आहे, असीं अलॻि थी वियासीं, फर्नीचर ठही वियो फर्स्ट क्लास, असीं ख़ुशि आहियूं शहरनि में फर्नीचर जो हिसो थी वियासीं। लतीफ़ साईं चए थो ईअं न आहे। उन्हनि वढियल काठियुनि खे कहिड़ी ख़बर त थर में
नारे में कोहिस्तान में वरी के बरसातूं वठियूं, वरी उहे सुकल वण सावा थिया, वरी उन्हनि काठनि में गऊंच फुटा, वरी टारियूं निकितियूं, वरी शाखूं निकितियूं, वरी गुल चहकिया, हू फर्नीचर जो हिसो थी गर्क थी विया। तंहिंजे करे ॿी सिट में चए थो धुरियां ई धार, ईअं न थिजो, धुर खां धार न थिजो सिंधियो, धुरियां ई धार जे वढे वण जुदा कया, तिन सुकन कहिड़ी सार त के उठा मींहं मलीर ते। उन्हनि सुकी वियल वणनि खे कहिड़ी ख़बर त पोयां मलीर में मींहं वठां ऐं उहे सुकल बुंड, सुकल वण, सुकल टारियूं वरी सायूं थी वियूं। तंहिंजे करे असांजा जेके भाउर लॾे हलिया विया उहे असांजो हिसो आहिनि। ऐं जॾहिं पढ़ंदो आहियां बुख इश्क अदब गोबिंद माली जी ऑटोबायोग्राफी ऐं वही खाते जा पन्ना लक्ष्मण कूमल जा, त मूंखे उन्हनि जी तकलीफ़ जो अहसासु थींदो आहे। उन्हनि खे सार हूंदी, पर उन्हनि खे बि चवां पियो जेके उल्हासनगर में रहनि था, जेके मुंबई में रहनि था, जेके गांधीधाम में रहनि था, जेके अजमेर में रहनि था, जेके गुजरात में रहनि था, जेके दिल्लीअ में रहनि था, उन्हनि खे चवां पियो त तव्हां 50+ वारा त सिंधीअ सां मोहबत कयो था, बिलो 50 में तव्हांजा ॿार डिस्कनेक्ट थी विया। उन्हनि खे चवां थो उन्हनि बचनि खे जोड़ियो पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां। सिंध जी ॿोली असांजी रुगो कोन्हे, सिंध जी ॿोली तव्हांजी बि आहे, तव्हीं बि असांजो हिसो हुयो, तव्हां ॿिनि ॿोली ऐं सकाफ़त जो हिसो हुयो। तंहिंजे करे चैलेंजिस वॾा आहिनि। हिकिड़ी जैपनीज़ ट्रेडिशन आहे, उनखे चइबो आहे वॉबी सॉबी, वॉबी सॉबी, WABI फिनोमिना, हिकिड़ी एस्थेटिक अप्रोच आहे जैपनीज़ जी, वॉबी सॉबी, परफेक्शन इन इम्परफेक्शन, परफेक्शन इन इम्परफेक्शन, कचिन फिकिन शयुनि सां कमु हलाइणु। सिंधियुनि जी जेका डिमांड आहे न, ॿाहिरि वेंदुसि मुल्क खां ॿाहिरि, पोइ मुंहिंजी नौकिरी बि ॻोल्हे रख, नौकिरी मुंहिंजे पारां तूं ॻोल्ह, ईंदुसि त मूंखे एयरपोर्ट ते वठी वञिजांइ, वठी वञी पाण वटि रहिजांइ, पोइ नौकिरी मूंखे वठी ॾिजांइ, पोइ नौकिरी हुजे बि सवली, दाख़िला मूंखे वठी ॾे, पोइ यूनिवर्सिटी पहुचां, पोइ मूंखे रिसीव कर, पोइ वञी रहे, पोइ वरी मूंखे स्कॉलरशिप हथु करे ॾे। ईअं कमु कोन हलंदो, न नवमन तेल होगा न राधा नाचेगी। तंहिंजे करे वाबी साबी, तेसीं लतीफ़ साईं चयो आहे, तेसीं भॻे साईं भेर जेसीं रतो रास थी, जेसीं कंप्लीट परफेक्ट शइ मिले तेसीं इम्परफेक्ट सां कमु हलाए। तंहिंजे करे सिंधियो सॼी दुनिया में निकिरो, लतीफ़ जा साम्हूं ॾिठो, छांइजी वञो, चैलेंजिस सां विढ़ो, पंहिंजे पेट्रोल, पंहिंजे गैस, पंहिंजे तेल, पंहिंजे पाणी, पंहिंजे ज़मीनुनि ऐं पंहिंजे मिल्कियतुनि जी मालिकी वठो। कंदकोटनि ने जेकबाबाद मां निकिरी शिकारपुर ऐं सखर अचो, ख़ैरपुरनि मां निकिरी हैदराबाद अचो, बदीननि ठटनि ऐं दादुनि मां निकिरी कराची अचो, ऐं कराची मां निकिरी सॼी दुनिया में वञो। सॼी दुनिया तव्हांजो वतन आहे, इंटरनेशनल सिटीज़न्स थियो, छांइजी वञो सॼी दुनिया में। ऐं जेकॾहिं हुन में रुकावटूं आहिनि, आख़िर में तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं रुकावटूं आहिनि त पंहिंजे फ़िक्री इमामनि खे यादि कयो, पंहिंजा फ़िक्री इमाम, आइडियोलॉजिकल लीडर्स, रहबर अज़ीम शाह लतीफ़, शेख अयाज़, सचल सरमस्त, पंहिंजा इल्मी लीडर मिर्ज़ा कलीश बेग, डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर होतचंद मोलचंद, गुरबख्शाणी, कल्याण आडवाणी, पंहिंजे उन्हनि अज़ीम स्कॉलर्स खे यादि कयो, कीअं मुश्किल हालतुनि में हलिया। शम्सुल उलमा अलामा उमर बिन दाऊद पोटो, यादि कयो उन्हनि माण्हुनि खे कीअं हलिया। यादि कयो रसूल बख्श पलीजे खे, GM सैयद खे, हैदर बख्श जतोई खे, उन्हनि जी जदोजहदुनि खे कीअं हलिया। पीर सूरह बादशाह उनखे यादि कयो, कीअं विढ़िया, कीअं ॼमी बीठा, कीअं मुक़ाबला कयूं, होशूअ खे, दरिया ख़ान खे, दोदे खे, ऐं आख़िर में पंहिंजे मुर्शिदनि जे उन पैगाम खे। ससुई त ईअं कोन थी चए न त हालतूं मुश्किल आहिनि, सोणी बि कोन थी चए न त चैलेंजिस वॾा आहिनि, हाणे छा कयां। अबा छॾ खणी मेहार जी पचर, जान छॾ वञी पंहिंजे कम खे लॻ। ससुई त कोन थी चए न त पुनू बि ठग आहे, पुनू जा भाउर बि ठग आहिनि, धूड़ विझ पुनूअ खे, हल त को ॿियो छोकिरो वोकिरो ॻोल्हियूं, छोकिरा त जाम हूंदा हुन ज़माने में। सोणी खे अकेलो मेहार त कोन हो न। मारवीअ खे वतन खां सवाइ फर्स्ट क्लास रही पिया उमिरि वटि,
मज़े सां ज़िंदगी गुज़ारिया ठठनि। पाण अॼुकल्ह संग कहिड़ो ॻोल्हींदा आहियूं? छोकिरो पंहिंजे घर घाट वारो हुजे, रोज़गार हुजेसि, उमिरि त बादशाह हो, हू लॻी पई पंहिंजे महबूब जे पोयां। तंहिंजे करे आख़िर में उन्हनि मुर्शिदनि जो पैगाम आउं चाहियां थो सिंध जे हर माण्हूअ जे दिलि में ऐं ज़हन में इहो पैगाम हुजे, हर माण्हूअ जे दिलि ऐं ज़हन में। सिंधी लैंग्वेज इज़ नॉट जस्ट लैंग्वेज। सिंधी ॿोली असांजे रूहनि में वहंदड़ असांजो रतु आहे। हिकिड़ो जिस्म में रतु वहंदो आहे न, रूहनि में वहंदड़ रतु आहे, ऐं उन रत में ख़्याल गर्दिश कनि था। सिंधी ॿोली असांजे यादुनि जो ख़ज़ानो आहे। सिंधी ॿोली असांजी निजात आहे। सिंधी ॿोली हिन काइनात सां असांजो ॻांढापो आहे। सिंधी ॿोली उन सफ़र ऐं रस्ते जो सूंहुं आहे जंहिंजी चीच झले असीं हलूं था। दिस इज़ नॉट ओनली अ लैंग्वेज। हीअ सिर्फ़ु अल्फ़ाबेट कान्हे, अलफ़ बे ते बे बकरी बे भित। हीअ सिंधी ॿोली इट्स दी रूट ऑफ योर आइडेंटिटी, दी रूट। हीअ तव्हांजी पाड़ आहे। दिस इज़ द सोल ऑफ दिस नेशन। दिस इज़ द हार्ट बीट ऑफ योर कल्चर। इहा ॿोली तव्हांजी नसुनि में वहंदड़ रत वांगुरु आहे। तंहिंजे करे इहो यादि रखिजो आख़िर में त हलंदे होत पुनूअ ॾे पेरे पंध कंदियास। इहो पैगाम तव्हां मां हर हिक लाइ ऐं सॼी दुनिया लाइ जेके मूंखे ॾिसनि पिया। हलंदे होत पुनूअ ॾे पेरे पंध कंदियास, जे पेरनि पंध छॾियो त गोॾनि भर घिसकंदियास। ससुई आहे, वञे पई पुनूअ ॾांहुं। हलंदे होत पुनूअ ॾे पेरे पंध कंदियास, जे पेरनि पंध छॾियो त गोॾनि भर घिसकंदियास। जे गोॾनि घिसकण छॾियो त हथनि सी हलंदियास। जे हथनि हलण छॾियो त ठूंठनि भर ठिड़कंदियास। ठूंठनि ठिड़कण छॾियो त चेल भर चुरंदियास। जे चेल चुरण छॾियो त सीने सां सुरंदियास। जे सीने सुरण छॾियो त अखियुनि सां ईंदियास। जे अखियुनि अचणु छॾियो त हीअं सां हलंदियास। जे हीअं हलणु छॾियो त सिसीअ सां सुरंदियास। माण्हू थी माण्हुनि सां ॻोठ बि ॻोल्हींदियास। पखी थी पखियुनि सां सर सोझींदियास। मिरूं थी मिरुनि सां जबल झाॻींदियास। जे मिलिया त मिलंदियास, न त घोरी जान जतन तां। थैंक यू सो मच। अयाज़ साहब लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी। कीअं लॻो अयाज़ साहब खे ॿुधणु? हिकिड़ो इट्स अ ऑनर टू लिसन हिम। सर हेॾां अचिजो सर, थोरा 2 मिंट तव्हांजा खपंदा। मतिलबु दुनिया जा माण्हू सिखंदा आहिनि त असां अहिड़नि स्पीकर्स खे ॿुधूं। टोनी रॉबिन्स हिकिड़ो अंग्रेज़नि जो मोटिवेशनल स्पीकर आहे। अगरि तव्हां मां को न को सुञाणे त टोनी रॉबिन्स जी घटि में घटि जेका टिकट हूंदी आहे उहा $900 जी हूंदी आहे। उहो बि इहे ई ॻाल्हियूं कंदो आहे। उहो एॾो महांगो स्पीकर आहे। तव्हांखे पंहिंजे माना सम्झो त घर मां हेॾो वॾो स्पीकर मिलियो आहे। त इन्हनि जा 4 लफ़्ज़ बि असांजे लाइ तमामु घणा क़ीमती आहिनि। ऐं मां गुज़ारिश कंदुसि अदा नियाज़ खोसो ऐं वहाब इमाराती खे त उहे हेॾां अचनि ऐं साईं खे अजरक ऐं शील्ड जो तोहफ़ो पेश कनि। सो प्लीज़ अब्दुल वहाब ऐं नियाज़ साहब, सो प्लीज़ अब्दुल वहाब खे चवंदा साईं खे अजरक जो